हे बा बीहनी न पियो संगत पोइ हिकिड़ी राति पोड़ीअ मूंखे सलाह ॾिनी जी मां तोखे हिकिड़ो सलाह थो ॾियां पोइ मुंहिंजो थोरो थींदुई मां चयो पोड़ी मां तुंहिंजो नौकर अहिड़ो तरीक़ो ॾिस जो माधुरी शबनम मुंहिंजो बीहनि मुंहिंजो ॼंघनि जो साह वयो भॼाए भॼाए हिननि साह कढियो मुंहिंजो मूंखे चई तूं ईअं कर 15-10 रियाल ख़र्च कर चीगम वठी आ हिननि खे वठी हिक हिक जे वात में विझ पोइ हीअं पिया हीअं करे बसि खलास हे काॾे चुरंदा बि न सुबुह जाई बि मां वियुसि पोड़ीअ जो चवणु वठी चीगम वठी आयुसि हे ॾिसे न कोॾड़ी अञा थी पियो हिन जो चाॿो हले थो बसि त कनी न थियूं मुआगियूं सुबुह खां वठी इहे चीगम वात में अथनि पर बीठा आहिनि हिकु जाइ ते मां चयो पोड़ी तूं पहिरियां इहो सलाह ॾियां मां त भॼी भॼी हे मूंखे अछा वार पइजी विया चई भाउ हुन टाइम तूं मूंसां राब्तो न कयो हुन टाइम तूं पोड़ियुनि जे मथां वीडियो ठाहे पियो बाक़ी हाणे वीडियो खे अॻिते घुतड़ी ॾियो हे जेको कल्ह मुंहिंजो रिढ बीमार हुयो उहो पोड़ीअ मूंखे इलाज बि ॾसियो सही आहे न चीबा ॻाढ़ा मिर्च खारायसि मिर्च जो मां खारायोमांसि रिढ जो छड़ो तीखो पियो हले बाक़ी वीडियो खे अॻिते घुतड़ी ॾियो त सभिनी जी महिरबानी थींदी बाबा आहे